ठाणे जे बदिरां उन जूं टंगियूं खींचजनि, उनखे घटि वधि ॻाल्हाइजे, उनजी हौसला शिकनी कजे ऐं उनखे बदनाम कजे। पर बहादुर सूर्यवंश उहो आहे जेको इन्हनि सभिनी मुश्किलातुनि जे बावजूदि अॻे खां वधीक कमु करे ॾेखारे त ख़ल्क़ ख़ुदा जी पई आहे, जेका सच ऐं हक़ में नाहक ऐं कूड़ में तमीज़ करे सघे थी ऐं हर को सम्झंदो त केरु सही कमु पियो करे ऐं केरु ग़लति कमु पियो करे। इन ते फारसी ज़बान जो हिकिड़ो मशहूरु शाइर गुज़रियो आहे उर्फ़ी। उन जो मशहूरु हिकिड़ो कपलेट आहे जेको मूंखे बचपन में उहो फारसी पढ़ी ऐं मां अॼु ताईं विसारे न सघियो आहियां। उर्फ़ी तो बयान ज़ेबो गाए रकीबां आवाज़े सगां कम न कुनत रिज़्क़े गदा। इन ते हिकिड़ो उर्दू गानो बि ईंदो हो ऑल इंडिया रेडियो तां, जलने वाले जला करे किस्मत हमारे साथ। तो जॾहिं तव्हांजा हथ साफ़ आहिनि, तव्हांजी दिलि साफ़ आहे, तव्हांजा ज़मीर साफ़ आहिनि, त तव्हां मुश्किलातुनि ऐं मुखालिफ़तुनि खां करे न घबरायो। मूंखे पंहिंजे लाइ न चवणु खपे, पर इहे मुश्किलातूं मूंखे बि आयूं हुयूं पंहिंजी नंढी मुलाज़िमत जे दौरान ऐं वॾे दर्जे ते पहुचण खां पोइ बि। पर तव्हां यकीन कयो त मूं रती बराबरि में पंहिंजो क़दम पोइ ते न हटायो, उन्हनि माण्हुनि खे को बि जवाबु न ॾिनो ऐं पंहिंजे अमल सां पाण खे मुतमइन रखियो त मां सही आहियां ऐं मां सही कंदुसि। इहो त वक़्तु महदूद आहे, उनजे करे मां साईं जा लतीफ़ साईं जा ॿ चारि शेर पढ़ी ऐं पंहिंजे मौज़ू ते ईंदुसि ऐं जॾहिं वक़्तु पूरो थींदो त मां उन तक़रीर खे मुख़्तसर करे छॾींदुसि। माण्हू सभु सुहिणा, पखी सभु हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बूए बहार जी। ॿियो हीउ शेर जेको मूंखे नंढपण खां वठी यादि आहे या कॾहिं विसारे न सघंदुसि ऐं हिते एसोसिएशन जे लोगो ते बि छपियल आहे, साईं मसदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करी। त जॾहिं को माण्हू दुआ जे लाइ चवंदो आहे या मुंहिंजे लाइ को लफ़्ज़ चङा चवंदो आहे त मुंहिंजे मुख मां बेसाख्ता निकिरी वेंदो आहे त अलाह तव्हांखे ख़ुशि करे ख़ुशि रखे ऐं सॼे जग जहान खे ख़ुशि रखे। इहो सम्झो त हिकिड़ी मुंहिंजी आदत थी वई आहे या नेचर थी वई आहे। चङे कम जी मुखालिफ़त जे बारे में शाह साईं बेगम चयो आहे, हू चवनी तूं मचो वाताऊं वराए, अग अगराई जो करे खता सो खाए, पांद में पाए ॿियो कीने वारो किन। अची जे हेकार मुंहुं सारींदे सुपरी, तेरे धरिया पगड़ियूं हंध विछाया वार, साजन सभु जमार आं गोली थी त गुज़ारिया। हिन एसोसिएशन में काफ़ी डॉक्टर मौजूद आहिनि। तूं हबीब तूं तबीब तूं दर्द जी दवा, जानब मुंहिंजे जीअ में आज़ार जा अनवा, साहिब ॾेज शफ़ा मियां मरीज़नि खे। त ज़ाहिरी तरह ते ॾिठो वेंदो आहे त डॉक्टर जे इलाज सां मरीज़ सिहतयाब थींदो आहे, पर जेसिताईं अलाह जो अमर न हुजे तेसिताईं डॉक्टर जी दवा ऐं डॉक्टर जी महिनत बि कॾहिं कॾहिं फेर वेंदी आहे। उनजे करे सही हकीम तबीब ऐं शिफ़ा ॾियण वारी अलाह ताला जी ज़ात आहे। इंसान हिकिड़ो ज़रियो आहे, हिकिड़ो वसीलो आहे। अॼु पिणु अखियुनि सजण पंहिंजा सारिया, गलनि तां ॻोढ़ण जूं बूंदूं बस न कनि, संदी सिक प्रेम संदी सिक प्रिन लोक ॾिठे न लहे। हाणे मुंहिंजे तक़रीर जो मौज़ू आहे इम्पॉर्टेंस ऑफ कॉन्स्टिट्यूशनलिज्म, रूल ऑफ लॉ एंड इंडिपेंडेंस ऑफ